धरती धड़न के तहत इंडिजीनियस राइट्स अलायंस तरफा गडाप के हादी बख्श गपोल गोठ में ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस घोटाई हुई। एपीसी में एसयूपी के सरबराह जलाल महमूद शाह, सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी, जे सिंध महाज के चेयरमैन रियाज चांडे, अब्दुल खालिक जोनेजे, बलोच कौम परस्त अगवान यूसुफ मस्ती खान समेत सियासी समाजी तंजीमन और सिविल सोसाइटी के अगवानन वॾे अंग में शिरकत कई। एपीसी में शरीक समूरन सियासी समाजी अगवानन, अदीबन, दानश्वरन और वकीलन सिंध की ज़मीनन ते मुख़्तलिफ़ रिथाउन के नारन से वालार रद्द कंदे गडियल जिदोजहद ते इतफाक़ कयो। अगवानन सिंध एक्शन कमेटी तरफा 6 जून ते बहरिया टाउन के मुख्य गेट अगियां धरणे वारे ऐलान की हिमायत कंदे वॾे पैमाने ते शिरकत जो ऐलान किया है। एपीसी में मंजूर कयल ठहराव में सिंध तोड़े वफाकी हुकूमत का मुतालबो किया वियो है त नाजायज़ तरीके से कब्जो कयल ज़मीन ते बहरिया टाउन जो हलंदड़ कम फौरी तौर ते बंद किया वञे। सुप्रीम कोर्ट के 2018 वारे फैसले मुताबिक सजो बहरिया टाउन कराची नाजायज़ और गैर कानूनी है, उनके खत्म किया वञे। ठहराव में चयो वियो जन मकामी मानन जा घर, गोठ, रोजगार जा ज़रिया, स्कूल और कब्रिस्तान ढाया विया आहिनि, उन्हनि खे मार्केट मुताबिक मुआवज़ो ॾिनो वञे। ठहराव में चयो वियो त अमल दरामद बेंच तरफा पंहिंजा अख्तियार ओरांगींदे पैसनि एवज़ नाजायज़ मनसूबे खे जायज़ करार ॾियणु ग़लत ऐं गैर कानूनी आहे, अहिड़ो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ठहराव ज़रिए मुतालबो कयो वियो त सिंध हुकूमत तरफा 2013 में मलीर जूं 43 ॾींहूं MDA हवाले करण वारो नोटिफिकेशन रद्द करे ज़मीन जी असल पोजीशन बहाल कई वञे। एपीसी में शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी ज़मीननि ते बहरिया टाउन की वालार कंहिं भी सूरत में कबूल ना है। पहिरीं विख तौर इंडिजीनस मूवमेंट के तरफा ये जेको एपीसी जो अमल कयो वियो आहे इंतहाई शानदार कयो वियो आहे। असां इन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था ऐं उम्मीद इहा कयूं था त इहो पीड़ जे पत्थर तौर सिंध जे बका ऐं सिंध दुश्मन रिथाउन के खिलाफ मज़ामत के अलामत तौर याद रखियो वेंदो। ही तरक्याती मनसूबा ना आहिनि, मकामी माण्हुनि लाइ का लो कास्ट हाउसिंग स्कीम न, थोरन पैसनि वारो को रहायशी मनसूबो धरती धड़न लाइ न आहे, महांगो कमर्शियल बिजनेस आहे। उन जे पोयों सिंध हुकूमत मुकमिल पंहिंजी पूरी ताक़त मलिक रियाज़, DHA, ASF सिटी के सभिनी जे मथों कब्ज़ो करे ऐं असांखे था चवनि त तई बेदख़ल थियो। जंहिं हिन मुल्क सॼे सिंध के, सॼे पाकिस्तान के, सॼे वफ़ाक़ के ख़तरे में विधो आहे, उहा इस्टेब्लिशमेंट आहे। 3 वॾा ख़तरा आहिनि सिंधी माण्हुनि जे वजूद जे लाइ। हिकिड़ो तइलीम जी तबाही, ॿियो अक़लियत में तब्दील थियणु, असांखे माण्हुनि जे ॿोॾ में हाणे अक़लियत में तब्दील कयो वेंदो। हे मनसूबो सभु उन ॻाल्हि जी कड़ी आहिनि। मुकमिल तौर ते हिन में सिंध हुकूमत शामिल है। सिंध हुकूमत उन्हनि जी मददगार है, जंहिंजे करे पखेड़ करे रहिया आहिनि, पुलिस सां मारे रहिया आहिनि माण्हुनि खे। इन पखेड़ के रोकण घुरिजे। नेशनल कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी जेका है जो मतलब है त सिंध ऐं बलोचिस्तान जी जेका है सा जेको कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी के हेड करे या उन सॼे कंट्रोल पंहिंजे हथ में वठे। सुप्रीम कोर्ट जा जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ इहे हिकिड़ी वॾी मुनज़म वालार आहे, जंहिंजे ख़िलाफ़ सॼी संद सरापा एहतजाज आहे। जदोजहद जो नतीजो इहो खड़ते निकितो त अॼु हीअ सॼी तव्हां ॾिसो असांजे तसवर खां, असांजे तवक़ो खां वधीक जेके सियासी पार्टियूं हिते पहुची वयूं आहिनि। मुतासिरीन ॻोठाणा उन्हनि खां त कंहिं पुछो ई न त बाबा हीअ ज़मीन तव्हांजी आहे या न आहे। उहे 2 चोर मिली बहरिया टाउन ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि पाण में डिसाइड कयो त हीअ ज़मीन असां हिनखे बहरिया खे ॾियणु था चाहियूं। ॻोठाणनि भरपूर जदोजहद कई ऐं जेके ही ज़ुल्म सठो पर उते डिॼी न वेठा, उन जी मोट में हाणे सॼी सिंध गॾिजण शुरू थी आहे। हुननि चयो त सिंध जे क़दीमी ॻोठनि सां ज़्यादती ते ख़ामोश रहण जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त बहरिया टाउन इंतज़ामिया जे ॾाढाइनि जो सिलसिलो बंदि करे ॻोठाणनि खे मुकमल तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।